नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में खबर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी लग नेशनल हाईवे भरसां यूसी बारचाणी जे ॻोठ तालिबुल मौला गुज़िरियल 5 सालनि खां मसइलनि जे वर चढ़ियल है। अञा ताईं कंहिं बि सार न लधी है। कॉलोनी में मौजूद आर ओ प्लांट बि नाकारा बणियल है। रवासी साफ़ ऐं थधे पाणी पीअण खां महरूम है। आर ओ प्लांट जो सोलर सिस्टम भी कम जो न रहियो है। प्लांट न हलण करे लखें रुपए जी मालियत जूं सोलर प्लेटूं भी ख़राब थियण लॻियूं। इंतजामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेहसी सबबु कॉलोनी में ड्रेनेज निज़ाम भी जुड़ी न सघियो। चो तरफ़ गंदगी ऐं किने पानी सां घटियूं बुॾियल घरनि जे बदबूदार पानी सबबु कारी साई खारिश मलेरिया समेत वबाई बीमारियूं घर करे वयूं। केतिरा रवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकुड़जी विया आहिनि। बरसात जे पानी घटियुनि में बीहण करे वेतर रवासी ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। गुज़िरियल सालनि खां कॉलोनी में को बि तरक़ियाती कम न थी सघियो। वरी चूंडियल नुमाइंदा ऐं यूसी बारचाणी जे चेयरमैन काका तालिबुल मौला कॉलोनी जी सार न लधी है। हितां जे रवासियुनि डीसी हैदराबाद ज़िले काउंसिल चेयरमैन ऐं MNA MPA ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त तालिबुल मौला कॉलोनी जी बिजली बहाल करे ड्रेनेज निज़ाम खे ठाराए ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।